Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. जनवरी के आखिरी हफ्ते में इस्लामाबाद लॉन्ग मार्च थींदो। पीटीएम हुकूमत मुखालिफ लॉन्ग मार्च की तारीख़ जो ऐलान करे छॾियो। पीटीएम की स्टैंडिंग कमेटी के इजलास में लॉन्ग मार्च के कामयाब बनाने लाइ डॉक्टर्स वकीलनि वापारनि ऐं हारियुनि सां राब्तनि जो फ़ैसिलो। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे पीटीएम तर्जुमान मियां इफ्तिखार चयो त लाहौर वारे जलसे के रोकण लाइ हुकूमत गिरफ़्तारियूं शुरू करे छॾियूं आहिनि। हुकुमराननि जे केरियल हरबनि जो मुक़ाबिलो कंदासीं। असांजो शेड्यूल तय थी चुको आहे। हाणे 13 दिसंबर ते जलसो ज़रूरु थींदो। नून लीग जे अहसन इक़बाल चयो आहे त हुकूमत जलसो रोकाइण लाइ थ्रेट्स जारी कराए रही आहे। छा इमरान खान थ्रेट्स बावजूद जलसा न कया हुआ? हम इस हुकूमत को न आवाम की नुमाइंदा तस्लीम करते हैं, न इसको आईनी तस्लीम करते हैं, न इसको जमहूरी तस्लीम करते हैं और अब भी इस्टेब्लिशमेंट उनकी मुहाफ़िज़त नहीं हुई है। पंजाब हुकूमत वहाँ मीनार पाकिस्तान के जलसागाह को डैम बना रही है और ताकि वो इस काबिल न रहे कि वहाँ पर जलसा हो सके। और ये भी कहते हैं कि हमने तो जलसा नहीं रोकना, जलसा रोकना भी नहीं है, कोई इजाज़त भी नहीं देनी। कि हमने ये तय किया है कि जलसा इंशाअल्लाह होकर रहेगा। अगर उन्होंने एक रास्ता रोका तो हमने दूसरा रास्ता बनाना है, अगर उन्होंने दूसरा रास्ता रोका तो हमने तीसरा रास्ता बनाना है। 13 दिसंबर ते लाहौर में तारीख़ी जलसो थींदो। हुकूमत जलसो रोकण लाइ मीनार पाकिस्तान के डैम बणाए रही आहे। एहतजाज के मरहले में इस्तीफ़ाउनि जो ज़िक्र थींदो रहंदो। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त तय कंदासीं त कॾहिं इस्तीफ़ाऊं हुकुमराननि जे मुंहं में हणजनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असां सभु हिकु पेज हिकु स्टेज ते आहियूं। हुकूमत खे घर भेड़ो करण लाइ हर तरीक़ो इस्तेमालु करण लाइ तयारु आहियूं। जलसनि ऐं एहतजाज जा समूरा ऑप्शन्स इस्तेमालु कंदासीं। हुकूमत नेशनल डायलॉग खां कॾहिं बि इनकार नाहे कयो। सियासी ॻाल्हियुनि लाइ पार्लियामेंट बहितरीन फोरम आहे। वज़ीर आज़म इमरान खान अपोजिशन खे ॿीहर ॻाल्हियुनि जी दावत ॾींदे चयो आहे त अपोजिशन पार्लियामेंट में अचे संदन हर सवाल जो जवाबु ॾींदासीं। अपोजिशन सां एनआरओ ऐं करप्शन केसिस खां सवाइ हर मामले ते ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियूं। सियालकोट में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इमरान खान चयो त कोरोना में मुकमल लॉकडाउन निकिरण ते हुकूमत मथां तनक़ीद कंदड़ हाणे पाण जलसा करे रहिया आहिनि। कोरोना खां एहतियात न कयो त सियारो मुश्किल सां गुज़रंदो। पीडीएम की क़यादत में इस्तीफ़ाउनि वारे ऑप्शन ते इतफ़ाक़ बाद नवाज़ लीग पीपल्स पार्टी ऐं जेयूआई सूदो ॿियनि अपोजिशन पार्टीज़ जे मेंबर्स तरफ़ां असेंबलीज़ तां इस्तीफ़ाउनि ॾियण जो सिलसिलो जारी। पंजाब असेंबली में नवाज़ लीग जे वधीक 10 MPAs ऐं ॿिनि MNAs इस्तीफ़ाऊं पार्टी क़यादत ॾांहुं माणे छॾियूं। इस्तीफ़ा ॾींदड़ लीगी MPAs में मलिक सुहेब, अनीज़ा फातिमा, अख्तर हुसैन, उस्मा बुखारी संदसि मुड़ुसु समीउल्लाह ख़ान शामिल। नवाज़ लीग MNA बशीर अहमद वर्क ऐं सिंध मां चूंडियल MNA खीलदास कोहिस्तानी इस्तीफ़ा पेश करे छॾी। अच्छा हाथ मेरी गल सुन ना ते मैं तू जबरदस्ती ले जा सकदे जे इत्थे कोई भी सानू मजबूर ना करो। किस गल ते मजबूर ना करो। मैंने क्या किया जो तो नहीं किस तरह तुसी मन दसो की मसला है। मैं कह रहा हूं मेरे नाल ऐसा ना करो। जबरदस्ती तो नहीं जा सकता भाईजान, जबरदस्ती नहीं आप लेकर जाएंगे। लाहौर की मॉडल थाने की पुलिस के DG भट्ट के गिरफ्तार करे वरतो। साउंड सिस्टम एक्ट की भञी कई हथियार रखने जो केस दाख़िल। पुलिस जो चवणो है तो DJ भट्ट की ऑफिस में गैर कानूनी हथियार मिलिया आहिनि। शिकायत मिलण ते कार्रवाई कई। DJ भट्ट दाहियो आहे तो पुलिस तशद्दुद जो निशानो बणाइण बाद थाने ते वधी वई। ख़दशो आहे तो गुम कयो वेंदो। DJ भट्ट PTI जे जलसनि लाइ भी साउंड सिस्टम जा इंतजाम कंदो हो। लाहौर में पीडीएम के जलसो रोकण बाबत हुकूमती दरख्वास्त रद्द। लाहौर हाई कोर्ट जलसो रोकण बाबत हुकूमती दरख्वास्त ते फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त अदालत हुकूमती पॉलिसी में मुदाख़लत नथी करे सघे। हुकूमत 2 ॾींहनि में जलसे की इजाज़त के हवाले से फ़ैसिलो करे। सियासी पार्टियुनि के कारकुननि के कोरोना SOPs से अमल दरामद यकीनी बनाइण की हिदायत। भारत एक भेरो ॿीहर खिते जो अमुन तबाह करण लाइ सरगर्म। पाक फौज हाई अलर्ट जारी करे छॾियो। हारनि जी तहरीक जो ज़ोर तोड़ण लाइ भारत बॉर्डर एक्शन या सर्जिकल स्ट्राइक जो सहारो वठी सघे थो। ज़रियनि जो चवणु आहे त लद्दाख में शिकस्त खां पोइ अंदरूनी ऐं आलमी दॿाउ ते ध्यानु हटाइण लाइ भारत हिक ॿिए
फॉल्स फ्लैग ऑपरेशन की तैयारी में रुधल है। भारतीय फौज कंट्रोल लाइन ऐं वर्किंग बाउंड्री ते पुलवामा तर्ज़ जहिड़ो ड्रामो करे सघे थी। पाक फौज भारतीय साज़िश खे नाकाम बणाइण लाइ हाई अलर्ट जारी करे छॾियो। इन खां 2016 में भारत नाकाम सर्जिकल स्ट्राइक जी दावा कई हुई। सिंध काबीना तरफां कोरोना टेस्ट लाइ किट्स मुहैया करण बाबति वफ़ाक़ खे ख़त लिखण जो फ़ैसिलो। वाहिपे जे शयुनि जे अघनि ते कंट्रोल लाइ मैजिस्ट्रेट खे वधीक अख़्तियार ॾियण जी मंज़ूरी। सिंध काबीना बरसाति दौरान फौत थियण जे पोयरनि खे $1-1 लख जो मुआवज़ो ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। ताज़नि बरसातुनि में 149 ॼणा फौत थिया हुआ। बरसाति दौरान मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि जे ज़ख़्मियुनि खे $25,000 मुआवज़ो ॾियण जी मंज़ूरी। घर तबाह थियण जो मुआवज़ो $25,000 मुक़रर। सिंध काबीना बरसाति मुतासिरनि जी मदद लाइ वफ़ाक़ी हुकूमत खां $4 अरब घुरे वरिता। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जे इजलास दौरान बरसाति सबबि नंढे कारोबार ऐं फसलनि जी तबाही ते मुतासिरनि खे रिलीफ ॾियण जो फ़ैसिलो। आबादगारनि ऐं नंढनि वापारियुनि खे टैक्स छूट ॾियण जी मंज़ूरी। सिंध पुलिस में मुक़ररियूं बदिलियूं। एसपी हेडक्वार्टर्स हैदराबाद आसिफ अब्दो बदली संदसि जाइ ते अनिल खे मुक़ररु कयो वियो। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल एसपी अब्दुल ख़ालिक, सिंघार अली, अब्रेस अब्बासी ऐं फैज़ान अली जूं ख़िदमतूं एडिशनल आईजी कराची हवाले अब्दुल लतीफ़ खे एआईजी लीगल 1 मुक़ररु कयो वियो। हैदराबाद पुलिस जांच ऐं ऑपरेशन वारा शोबा धार करण जो फ़ैसिलो करे वरितो। डीआईजी हैदराबाद रेंज ऑफिसर्स खे हिक शोबे जी चूंड करण जो ऑप्शन ॾेई छॾियो। कराची जे इलाइक़े डिफेंस में मुक़ाबिलो ॼाणाए 5 ॼणनि खे फुल फिराए करण वारे मामले जो नौरो। पीटीआई अख़बार लैला परवीन जे ड्राइवर अब्बास जो ॿीहर पोस्टमार्टम संदसि जिस्म ते तशद्दुद जा निशान हुअण जो इंकशाफ। लैला परवीन जो चवणु आहे त जेकॾहिं पुलिस मुक़ाबिलो थियो त मुंहिंजे ड्राइवर जे जिस्म ते तशद्दुद जा निशान छो आहिनि। हाणे शक यकीन में तब्दील थी चुको आहे त अब्बास खे तशद्दुद करे क़त्ल कयो वियो आहे। स्टील मिल्स जे 4,500 मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी। मलीर में हसानी फौजियत अलामती जनाज़ो खणी रस्तनि ते निकिरी आया। ऑल पाकिस्तान एम्प्लॉइज़ एक्शन कमेटी जे सॾ ते मुज़ाहिरे दौरान वफ़ाक़ी सरकार जे फ़ैसिले ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुलाज़िमनि जो चवणु आहे त जबरी बरतरफ़ियुनि वारो हुकूमती फ़ैसिलो कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। स्टील मिल्स खे करप्शन ज़रिए तबाह कयो वियो। इदारे खे ठीकु करण बदिरां हज़ारे मुलाज़िमनि खे बुखूं काटण ते मजबूर कयो पियो वञे। मुलाज़िमनि तरफ़ां बरतरफ़ी वारो फ़ैसिलो वापसि थियण ताईं एहतजाज जारी रखण जो खिताब। 3 महीननि खां वठी उहो असांखे ब्लैकमेल कंदा हुया। जंहिंमहिल उहो मूंखे किडनैप करे विया उन्हनि खे मां पाण ॾिठो। हिकिड़ो एशियस हुयो अखियुनि सां मां पाण ई ॾिठो आहे। हुन पैसा हुन खां 10 लख वरिता आहिनि। असांखे ऑफिस में घुराइनि था रहंदो ई असांजी बुलगुलाइनि था त तव्हां ईअं न कयो, तव्हां हटी वञो। असांजी पुलिस नथी ॿुधे रहंदो। उन्हनि जे मतिलबु समीर वग़ैरह जेके आहिनि इहे उन्हनि जे मतिलबु उन्हनि जी साइड वठी उन्हनि रिश्वत वठी उन्हनि खे छॾे ॾिनो अथऊं। असांखे पंहिंजो इंसाफ़ मिले न त असां पंहिंजो ज़हर खाईंदासीं। लाड़काने में शागिर्दियाणनि खे मुबैना लॼालुट ऐं हिरासमेंट करण वारे मामले जी जांच जारी। डीआईजी लाड़कानो नासिर आफ्ताब पठान टाइम न्यूज़ ते मामिलो न छॾण ते नोटिस वठंदे एसएचओ रहमतपुर खे मुअत्तल करे छॾियो। वाक़े जी जांच लाइ एसपी जी सरबराही में कमेटी गुजोड़ियल। टे जवाबदार गिरफ़्तार आहिनि। मुतासिर शागिर्दियाणनि ऐं संदनि वारसनि रहियल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कंदे चयो आहे त जवाबदार फ़हिरिस्त तस्वीरूं ऐं वीडियोज़ ठाहे खेनि ब्लैकमेल करे रहिया हुआ। शागिर्दियाणनि जी ज़िंदगी तबाह कंदड़ टोले सां ठाह खां इनकार। कराची जी मक़ामी अदालत मज़हब मटाए शादी कंदड़ नीगरी आरज़ू फातिमा केस में पुलिस चालान ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। आरज़ू फातिमा जे मुड़ुस अली अज़हर ख़िलाफ़ सिंध मैरिज एक्ट तहत केस दाख़िल करण जो हुकुम। निकाह में शामिल गवाहनि, वकील ऐं संदसि असिस्टेंट ख़िलाफ़ सहूलतकारी जे कलम तहत ट्रायल शुरू करण जो बि हुकुम जारी। केपी हुकूमत पेशावर जी इस्पताल में ऑक्सीजन ख़त्म थियण सबबि फौत थियल 6 मरीज़नि जे वारसनि खे $10 लख मुआवज़ो ॾियण जो ऐलान करे छॾियो। समूरनि डिप्टी कमिश्नर्स खे रक़म जी जल्द अदायगी जो हुकुम। कुझु ॾींहं अॻु ऑक्सीजन ख़त्म थियण सबबि पेशावर, नौशेरा, चारसदा, शांगला समेत ॿियनि शहरनि सां वास्तो रखंदड़ 6 मरीज़ फौत थी विया हुआ। हैदराबाद जे इलाइक़े हुसरी कासिम बाह ते पुल ठहण चैलेंज करियल ॻोठाणा फौतनि जो लाश ॿेड़नि ते रखी कब्रिस्तान नियण ते मजबूर। ॻोठ पुल शोरो में फौत थियल 75 सालनि जे डोडो शोरो जो वण ॿेड़ी ज़रिए वाह मां गुज़ारे कब्रिस्तान पहुचायो वियो। रहवासियुनि पारां वाह ते फौरी तौर पुल ॾियण जो मुतालबो।
मूंखे साईं 5 दीवान आहिनि, हिकु मुस्लमान आहे। हिन नालो हरेश कुमार टोपनदास, सूरजमल नाराई, अनिल कुमार चूअरमल, मनूमल गोबूमल, राजा कुमार चूअरमल। हिकु वठिया हुन खां ट्रिपल पैसा मां ॾेई वेठो आहियां। मूं वटि लिखत हर शइ दुकान ते पई आहे। 22 साल मूंखे थिया आहिनि, मां इलाजु कराईंदो आहियां। उहे पैसा हिन खां वठी मां हुते इलाजु कराईंदो। मूंखे साईं जे व्याजी मां जान छॾे, मां पंहिंजी फैमिली सां गॾु वठी करे मां ख़ुदि कुझु हुन ज़िम्मेदारी 5-6 ॼणनि जो नाला ॾिना तव्हां। कैंसर जोड़े छॾियो, रहियल कसर व्याजनि पूरी करे छॾी। नसीहत रही आहे, नई घरभाती महफ़ूज़ आहिनि, छो न अपघात करे जिन छॾाया। गंबट में कैंसर जे मर्ज़ में मुब्तला मरीज़ व्याजनि जे ज़ुल्मनि खां तंग थी कुटुंब समेत पाण साणण जो चिताव ॾेई छॾियो। नौजवान महेश कुमार इल्ज़ाम हयो आहे त हुन कैंसर जे इलाज लाइ 4 लख रुपया वरिता हुआ, जंहिं ते 20 लख रुपया व्याज बि भरियो। वधीक पैसा न ॾियण ते अनिल कुमार, अजय कुमार ऐं हरेश कुमार घरनि ते हमला करे रहिया आहिनि। महेश कुमार तरफ़ां व्याजनि ख़िलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई करण जो मुतालबो। हैदराबाद में पुलिस गर्दी, SHO सिटी तरफ़ां पंहिंजे हद छॾे A सेक्शन थाणे में कार्रवाई करे वापारी फैसल ज़फ़र खे खमण जी कोशिश। इलाइक़े वासियुनि मज़ाहिमत करे वापारी खे छॾाए वरितो। वापारी खे खमण जा CCTV फुटेजिस हथ अचण बाद मामिलो अदालत पहुची वियो। SHO सिटी खे 17 दिसंबर ते पेश थियण जो हुकुम। टंडोजाम ज़रई यूनिवर्सिटी जे VC लाइ शॉर्ट लिस्ट थियल उम्मीदवारनि खे इंटरव्यू लेटर जारी। सर्च कमेटी 15 दिसंबर ते शॉर्ट लिस्ट थियल उम्मीदवारनि खां इंटरव्यू वठंदी। डॉक्टर सहीर शेख, डॉक्टर मंसूर सुमरो, डॉक्टर सफ़र मीरजत ऐं फ़तेह मोहम्मद मरी मज़बूत उम्मीदवार। सखर में आबपाशी खाते जी ज़मीन का कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन तेज़। लब महरान, वर्कशॉप रोड ऐं बैराज कॉलोनी में ऑपरेशन दौरान बैंक ब्रांचिस, 2 अस्पताल, गेस्ट हाउस समेत केतिराई घर रही पट कया विया। कोट AG जे कोट बंगलो वारे इलाइक़े में ऑपरेशन दौरान दुकानदारनि ऐं असिस्टेंट कमिश्नर में मुंहमारी। लाडकाड़ो में घर रहण ख़िलाफ़ रहवासियुनि जो एहतजाज जारी। लाहौरी रेगुलेटर पुल ते घर बचाए तहरीक जे सॾ ते धरणे में औरतूं ऐं ॿार बि शरीक। मुज़ाहिरीन तरफ़ां घर रहण वारो फ़ैसिलो वापसि न थियण जी सूरत में मरण घड़ी ताईं हड़ताल जो चिताव। जामशोरो पुलिस गैर कानूनी तौर सिंध में दाख़िल थियल 12 अफ़गाननि खे गिरफ़्तार करे वरितो। फॉरेन एक्ट तहत केस दाख़िल। पुलिस जो चवणु आहे त टोल प्लाज़ा वटि कार्रवाई करे गैर कानूनी तौर सिंध में दाख़िल थियल अफ़गाननि खे गिरफ़्तार कयो आहे। वधीक जांच कई पई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि जे नतीजे में पीउ ऐं पुटु सूदो 8 ॼणा जो शिकार। गौसपुर भरिसां डाटसन जो मोटरसाइकिल खे टक्कर सबबु तंगवानी वासी अली नवाज़ ऐं संदसि पुटु शाहिद मीनारी फौत। मियां साहब भरिसां मोटरसाइकिल स्लिप थियण जे नतीजे में औरत अख्तियार खातू फौत, संदसि धीउ ऐं पुटु ज़ख़्मी। कुबो सईद खान भरिसां ट्रैक्टर जे टक्कर में ओस्ता मोहम्मद पासी नौजवान मोहम्मद उस्मान अजल जो शिकार। रानीपुर भरिसां मेहरान हाईवे ते कार जो रक्षा खे टक्कर, कंडियारो वासी भगवान बाक़ी फौत। सखर लग कौमी शाहराह ते कराची खां सखर वेंदड़ कोच कटी। सखर वासी एक्साइज़ ऑफिसर मज़हर अली फौत। मेपर ख़ास भरिसां शुगर मिल्स में कमनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली हेठां अची पहुरियत गुल मोहम्मद लुंड फौत। दादू में नीगर नसरुल्ला कमरानी थ्रेशर मशीन हेठां अची फौत थी वियो। मकानी इदारनि वारे खाते मुदो पूरो थियण बाद सरकारी गाॾियूं वापसि न कंदड़नि ख़िलाफ़ घेरो तंग करे छॾियो। CMO कोटड़ी, उमरकोट, कोट गुलाम मोहम्मद, पिथोरो, हुसरी, चक, सराड़ी, कुंडरी ऐं टंडो मीठा खान जा टाउन ऑफिसर्स मुअत्तल। लोकल गवर्नमेंट बोर्ड ऑफिसर्स खे रिपोर्ट करण जो हुकुम ॾेई छॾियो। CMO कोटड़ी जो चवणु आहे त गाॾी वापसि कई आहे पर ग़लती में मूंखे मुअत्तल कयो वियो आहे। खिपरो वेझो ॻोठ आत काकाहो में बरसाती पाणी में 2 भाइर बुॾी फौत। 12 साल जे कुर्बान ऐं 14 मरनि जे जावेद राजड़ जा लाश घर पहुचण ते कोराम। शिकारपुर जी मुनीर कॉलोनी में नौजवान नाज़ुक उज़्व वठण बाद घुटारे क़त्ल। अली शाह पीरवासी नौजवान निज़ाम चार्ज जो तशद्दुद थियल लाश हथ। पुलिस नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त अणॼातल जवाबदारनि नौजवान जो नाज़ुक उज़्व वठण बाद घुटारे क़त्ल कयो, जंहिं बाद मुनीर कॉलोनी में लाश उछले फरार थी विया। नौजवान जो लाश RBUT जे मुर्दाखाने में रखियल, वारिस न पहुता। पुलिस वाक़े जा कारण मालूम न करे सघी।
सुबुह मुंहिंजो भाउ असां शहर वञूं पिया असांजो अॻु वते मुंहिंजो भाउ खे लठनि जो मार ॾेई मूंखे बि चेल में लठ लॻो आहे पोइ मां किरी पियो आहियां मुंहिंजो नंढड़ो बि किरी पियो आहे हमले जे दौरान जीअं मूंखे हिननि लठ आया आहिनि मुंहिंजो भेण ऐं माउ मुंहिंजे मथां किरी पिया आहिनि छॾाइण जे लाइ उन जे मथां ॿारड़ो बि नंढो उन खे साण हुयो उहो बि किरी पियो आहे पोइ हेठि धरती मथां जीअं माण्हू सभु मथां चढ़ी विया आहिनि लठियूं हलनि पिया सिरोटा हलनि पिया वठ बाजाई वॾो हमिलो हुयो 10-15 माण्हू हुया करमपुर भरिसां कारें तकरार तां ॿिनि घरनि में झेड़े दौरान मासूम ॿारड़ो मारिजी वियो मासूम ॿारड़े उबैदुल्ला बखराणी खे इलाज लाइ अस्पताल न्यू पियो वियो त बखराणी बिरादरी जे ॿिनि घरनि में झेड़ो थियो झेड़े में धक लॻण सबबि ॿारड़े ज़मीन ते किरी दम ॾेई छॾियो झेड़े दौरान धुरियनि हिक ॿिए ते लछनि ऐं कुहाड़े जो वसकारो लाइ ॾिनो 8 ॼणा ज़ख़्मी 2 ज़ख़्मी गणती जोगी हालत में चांडका अस्पताल मुंतक़िल झेड़े जो इतला मिलण बावजूद हद जी पुलिस हरकत में न आई नवकोट में टाउन इंतजामिया कुत्ता मार मुहिम दौरान पालतू कुत्तो मारे छॾियो ॻोठ नूर अहमद वासिन औरत जे कुत्ते जे मरण ते उछांगरू ॾेई रोइण वारी वीडियो वायरल कुत्ते खे ज़हर ॾेई मारींदड़ टाउन इंतजामिया ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो मुतालबो ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसाति जारी लाड़काणो कंबर मीरो खान बारा ऐं गाजी खोवर में वसकारो कंदपुर कशमोर टंगपाणी करमपुर पीरगोट मिर्ज़ापुर ऐं भरपासे में वक़्फ़े सां बरसाति जारी थधि में इज़ाफ़ो बिजली मवासिलाती निज़ाम ॾांहुं अस्सलाम वालेकुम नाज़रीन टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल हेडलाइन्स सवाले थियूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़